बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिंधड़ी न्यूज़ जे प्रोग्राम अॼु जे महिमान में असां हाज़िर आहियूं पंहिंजे मेज़बान रहीम वारिक सां गॾु। असांजो अॼु जो महिमान पाकिस्तान पीपल्स पार्टी PS 7 जो उम्मीदवार इम्तियाज़ शेख जो फर्ज़ंद फराज़ शेख साहब आहे। फराज़ शेख साहब मोस्ट वेलकम असांजे हिन प्रोग्राम में जॉइन कयो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच। तव्हां असां वटि प्रोग्राम जे लाइ आयो। थैंक्स। कहिड़ा हाल अहिवाल आहिनि? ख़ुशि लॻा पिया हो? बसि ठीकु ठाक अलहमदुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, असां त इलेक्शन जी तयारी में आहियूं। कीअं इलेक्शन कीअं पई हले तव्हांजी शिकारपुर? अलहमदुलिल्लाह यार, अलहमदुलिल्लाह इलेक्शन जो असांजो कमु जारी आहे। असांजो वर्क मां सम्झां थो अलहमदुलिल्लाह रमज़ान जे महीने खां असां कमु शुरू कयल हो। रमज़ान में बि ज़ोर शोर सां असांजो कमु जारी हो। असांजी तयारी असल में महिनत कयल आहे। पीपल्स पार्टी जी हिते कुर्बानियूं आहिनि ऐं असां पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते इलाही कमु कयो आहे, आवाम जी ख़िदमत कई आहे। त अलहमदुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे, असांखे कोई मुश्किलात अञा पेश न आयूं आहिनि। हार्ड वर्क आहे, कमु कयूं था ऐं इंशाअल्लाह कामयाबी ॾियण वारो अल्लाह आहे। असां महिनत कंदासीं। फराज़ शेख साहब असांखे इहो ॿुधायो त शिकारपुर ज़िले अंदरि पीपल्स पार्टीअ कहिड़े क़िस्म जा तरक़ियाती कम कराया आहिनि, अवाम खे कहिड़ो रिलीफ ॾिनो आहे? पहिरियों तव्हांखे मां ॿुधायां, असांखे साल ॾेढ थियो आहे असां पीपल्स पार्टी में आया आहियूं। पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां पहिरियों असां हुआसीं ऑपोज़िशन में। 1.5 साल जे अंदरि मां सम्झां थो सभ खां वॾी अचीवमेंट, मेजर अचीवमेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऐं इम्तियाज़ साहिब जी हिते शाह लतीफ़ कैंपस यूनिवर्सिटी जे हवाले सां आहे। असांजे शहर में हिकिड़ो तालीमी इदारनि जो उई फुक़दान आहे ऐं हिते मां सम्झां थो यूनिवर्सिटी जे अचण खां पोइ असांजे सोसाइटी जो, शहर जो सोशल फैब्रिक चेंज थी वेंदो। तव्हां खैरपुर ॾिसो, जामशोरो ॾिसो, यूनिवर्सिटीज़ क़ाइमु थियण खां पोइ हिकिड़ो शहर जो मतिलबु पूरी सोसाइटी चेंज थी वञे थी। पढ़ियल लिखियल प्रोफेसर्स, अलुमनाई अचनि था, टीचर्स अचनि था, तव्हांजा स्टूडेंट्स अचनि था, तव्हांजी आमदनी वधंदी शहर जी, तव्हांजा पढ़ियल लिखियल माण्हू शहर में वधंदा, तव्हांजी सोसाइटी पूरी कंप्लीटली चेंज थी वेंदी। वधि में वधि अचीवमेंट हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू ऐं हिकिड़ो शहूर वारो माण्हू सम्झी सघे थो यूनिवर्सिटी जे हवाले सां। बाक़ी डेवलपमेंट जे हवाले सां मां तव्हांखे थोरो ॿुधायां, ब्रीफिंग ॾियां। पहिरियों तव्हां पाण शिकारपुर जा आहियो, शहर जी हालत तव्हां पहिरियों पाण ॾिठी। पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तो असां तव्हां शहर जो सर्कुलर रोड ॾिसो, पूरो तव्हां ॾिसंदो पाण घुमियल हो। ऐं कंहिंखे बि असां दावत ॾियूं था, जो माण्हू दावा करंदा की पीपल्स पार्टी कमु न कयो आहे, असां हुनखे दावत ॾियूं था शिकारपुर शहर अचनि, ॾिसनि। शहर में एंटर थियो था, पूरे सर्कुलर रोड ते तव्हांजो टफ टाइल जा पेवर ब्लॉक आहिनि तव्हांजा। हुनजे अलावा जो कचियूं आबादियूं आहिनि असांजे शहर जूं, जीअं दस्तगीर कॉलोनी थी वई, शाह लतीफ़ कॉलोनी थी वई, गुलशन ऐं मुस्तफ़ा कॉलोनी थी वई, वेरियस इलाइक़ा तव्हांजी शहर जी पसकर्दी जा। हिते बि असांजी 52 करोड़ जी स्कीम हले थी, ऑन गोइंग आहे। शहर में अहिड़े इलाइक़नि में कमु थियो आहे जिथे कॾहिं ज़िंदगी में कमु न थियो, ज़िंदगी में कॾहिं कमु न थियो, हुते कमु थियल आहे डेवलपमेंट जे हवाले सां। तव्हांजो ड्रेनेज प्रोजेक्ट हिकिड़ो मेन हिकिड़ो वॾो मास्टर प्रोजेक्ट आहे, 56 करोड़ जो कमु थी वियो आहे ऐं रीवाइज़ थियो आहे वरी 50 करोड़ जो हाणे नेक्स्ट ADP में जुलाई या अगस्त में फंड्स ईंदा ड्रेनेज जो कमु। उन सां गॾोगॾु बेगारी जी पिचिंग तव्हांजो जो कमु हले थो, इहो हिकिड़ो बुनियादी कमु आहे। पाणी जे वाटर लेवल जे हवाले सां अगरि तव्हां ॾिसंदो, गंदो पाणी हुते बंदि आहे, पिचिंग थी वई आहे। तव्हांजो शिकारपुर शहर जो पाणी मां सम्झां थो मिठो पाणी हूंदो ऐं हर कोई मतिलबु तारीफ़ कंदो, मगर माज़ी में हाणे शहर जो पाणी पीअण जे लाइक़ु न आहे, बीमारियूं आहिनि 100। त हिन सां गॾु मां सम्झां थो हिकिड़ो वॾो फ़र्क़ु पवंदो जो तव्हांजो पिचिंग सां गॾु हिन सां गंदे पाणी जो मतिलबु पाणी तव्हांजो हेठि सीप न थींदो वाटर लेवल में, इहो प्रोजेक्ट आहे। हुनजे अलावा तव्हां ॾिसो मेहन जा वाड़ा, उहो असां ॿाहिरि शिफ्ट कराया आहिनि, उहो बि इंशाअल्लाह समरी हली वई आहे ऐं कुझु ॾींहंनि में हुन ते बि कमु शुरू थींदो। तालीमी इदारनि जे हवाले सां हुनजे अलावा IBA जो असां कैंपस खे रिक्वेस्ट कई IBA वारनि खे, हुननि हिते मॉन्टेसरी स्कूल में पंहिंजो हिते कैंपस हलाइनि था ऐं IBA जो मतिलबु स्टैंडर्ड कंहिंखो लुकियल न आहे, लुकियल छुपियल न आहे। इहो हिकिड़ो अचीवमेंट आहे असांजी। इस्पताल जे हवाले सां असां जिते वार्ड बंदि आहे इस्पतालनि जा काफ़ी अरसनि खां ऐं मशीन्स न आहियूं, हिते नया वार्ड खुलिया आहिनि ऐं 18 नया डॉक्टर्स हिते वरी जिते वैकेंसीज़ हुयूं उनजी भर्ती थी आहे। तव्हां छा था सम्झो, जीअं तव्हां इस्पतालनि जी ॻाल्हि कई, सिहत जी या तालीम जी कई, माशाल्लाह तालीम जे हवाले सां असांजो शिकारपुर ज़िलो त टॉप ते आहे, पर सिहत जे हवाले सां जेके शिकायतूं अचनि पियूं त सिविल अस्पताल शिकारपुर में जेको आहे मरीज़नि खे दवाऊं नथियूं मिलनि, फैसिलिटियूं न आहिनि, डॉक्टर कोन्हनि।
बिल्कुलु यार, तव्हांजी ॻाल्हि सही आहे। मतिलबु जो स्टैंडर्ड असां पाण पढ़ियल लिखियल माण्हू कराची में वञूं था, पूरी दुनिया घुमूं था, ॾिसूं था, जो स्टैंडर्ड हुजणु घुरिजे असांजी पंहिंजी तबक़ो ते अञा न लथो आहे, पंहिंजी स्टैंडर्ड ते न लथो आहे। ॾाढी महिनत आहे। ॾिसो, असांजो कमु आहे शयूं प्रोवाइड करणु, ॾियणु, इस्पताल जी इंतिज़ामिया खे शयूं पुॼाइणु ऐं फैसिलिटेट करणु, हलाइणु कमु अॻिते हुननि जो आहे। हा, इहा आहे असांखे वक़्तु घटि मिलियो, घणो टाइम न ॾेई सघियासीं। अञा काफ़ी कमु आहे, तव्हां वारी ॻाल्हि सही आहे। काफ़ी मरीज़ दवायूं बि न मिलनि थियूं, काफ़ी प्रॉब्लम्स आहिनि, इशूज़ आहिनि, इन ते जेतिरो माण्हू करे घटि आहे। असां वटि वॾे में वॾो इशू हेल्थ जे हवाले सां जेको कार्यक्रम जी वैक्सीन नथी मिले, इहो हवाले सां को किरदारु अदा कयो आहे तव्हां मथीं? इहो बिल्कुलु असां कयो आहे। इहो ॾाढो हिकिड़ो मेजर इशू आहे हिते, जो मतिलबु कार्यक्रमनि जी दवा हिते हेपेटाइटिस जी दवा न मिले पई हिते। असां CM लेवल ते ऐं हेल्थ सेक्रेटरी खे, हेल्थ मिनिस्टर खे इम्तियाज़ साहिब इन इशू जे हवाले सां आगाह कयो। ACS PND बि हिते आयो, असां हुन सां बि इहा ॻाल्हि कई। हेल्थ सेक्रेटरी सां बि इम्तियाज़ साहिब हिकु न 4 दफ़ा वञी मिलियो आहे। हिकिड़ो इहो प्रोविंशियल लेवल जो इशू हो, मसइलो हो, इहो राइट मेजर इशू आहे। इहो हल थियणो घुरिजे, ख़ाली शिकारपुर जे हवाले सां न, पूरे सिंध जे हवाले सां ऐं पूरे पाकिस्तान जे हवाले सां, त हिन ते कमु करिणो पवंदो, मां सम्झां थो। अच्छा, शिकारपुर ज़िले जा जेके हेल्थ सेंटर आहिनि उहे NGOs हवाले कया विया आहिनि, छा था सम्झो NGOs जे अचण सां सिहत में के सुधार आया आहिनि? बिल्कुलु यार, बहितरी ईंदी, मां सम्झां थो, बिल्कुलु बहितरी ईंदी। ॾिसो, प्राइवेट इदारो आहे हिकिड़ो, उनखे परफॉर्म करिणो आहे, परफॉर्म न कंदो त उनमें हायरिंग फायरिंग जो इशू न हूंदा आहिनि। जीअं बिल्कुलु हिकु सरकारी नौकिरी आहे ऐं प्राइवेट इदारे में आहे, फ़र्क़ु हूंदो आहे एफिशिएंसी जो। प्राइवेट इदारा ईंदा सरकारी इदारनि सां कोलेबरेशन में, मां सम्झां थो कमु बहितरु थींदो। चूंड मुहिम जे हवाले सां ॿुधायो त तव्हां जेकी चूंड मुहिम हलायो पिया रमज़ान खां वठी, छा था सम्झो, माण्हुनि में रुझान आहे वोट ॾियण जो? बिल्कुलु रुझान आहे, बिल्कुलु आहे। इहो तव्हांखे हाणे मां वक़्त खां पहिरियों छा ॿुधायां, जॾहिं इंशाल्लाह 5 जुलाई ते रिज़ल्ट ईंदो, इंशाल्लाह तव्हां ॾिसंदो शिकारपुर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़िलो आहे ऐं हिते रिस्पॉन्स ॾाढो सुठो आहे। शिकारपुर शहर हुजे, खानपुर हुजे, या तव्हां ॾिसो मियां ॻोठ हुजे, हुमायूं हुजे, मतिलबु पूरे तक में असांजी कॉन्स्टिट्यूंसी में या पूरे ज़िले में पीपल्स पार्टी जा रिज़ल्ट्स तव्हांखे रिज़ल्ट्स ॿुधाईंदा। माशाल्लाह, असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि त तव्हां इलेक्शन में कामयाबी बि माणींदो। इम्तियाज़ साहिबु, खानपुर जे लाइ छा कहिड़ा पैकेज ॾींदो, जेको खानपुर शहर खे छा था ॾिसो तव्हां हिन वक़्तु? खानपुर असांजे खानपुर कॉन्स्टिट्यूंसी में न हो, असांजा विज़िट्स हाणे रिसेंटली 2-3 हफ़्ता थिया आहिनि, असां खानपुर वञणु शुरू कयो आहे, ॾिठो आहे, खानपुर जे माण्हुनि सां मिलिया आहियूं। इशूज़ बिल्कुलु आहिनि खानपुर में। हुते जीअं असां शिकारपुर में तव्हां ॾिसो था, हुते असां ईंदड़ हुते ट्रांसफॉर्मर जे हवाले सां वॾो इशू हो, बिजली हुते काफ़ी पाड़नि में 8-10 ट्रांसफॉर्मर सड़िया पिया, सड़ियल आहे। असां हुते ईंदे ई ट्रांसफॉर्मर जो इशू वरितो, छोकी बिजली बि बेसिक नेसेसिटी आहे। गर्मी में माण्हू जिते AC को बग़ैर न वेही सघे थो, उते माण्हू हफ़्तो 10 ॾींहं बिजलियुनि को बग़ैर वेठा। असां पहिरियों हिकिड़ो गैर मशरूत तौर ते हर पाड़े जी बिजली जो इशू हल कयो। अञा बि मां सम्झां थो काफ़ी इशूज़ हूंदा बिजली जे हवाले सां, हूंदा, बिल्कुलु हूंदा, ईंदा। इहो असां पहिरियों असांजी प्रायोरिटी आहे। असांजो मैनिफेस्टो में पार्टी जे हवाले सां बि ऐं पंहिंजे ज़ाती तौर ते बि असां बिजली जे हवाले सां कमु कंदासीं। ॿियो हुनजे अलावा डेवलपमेंट आहे, काफ़ी पहाड़नि जी डेवलपमेंट न थी आहे, नालियूं, रोड, रस्ता, ड्रेनेज, इहो हिते बि ॾिसंदासीं। ऐं नौकिरी हमेशह इशू हूंदो आहे, ऐं जॾहिं बि असांखे मौक़ो मिलियो इंशाल्लाह ला ॾिनो। ख़ाली खानपुर ई न, पूरे तक में जिथे जिथे ॾेई सघियासीं, सिंध में हर माण्हू जो हक़ आहे। अलाह असांखे हिमत ऐं ताक़त ॾिनी त हुते बि ज़रूरु कंदासीं इंशाल्लाह। चीफ इलेक्शन कमीशन जेको ऐलान कयो आहे त पोलिंग स्टेशननि ते फ़ौज खे मुक़ररु कयो वेंदो, छा था सम्झो त फ़ौज जी निगरानी में चूंड शफ़ाफ़ थी सघे थी? बिल्कुलु असां वेलकम कयूं था। इहो त ॾाढो सुठो स्टेप वरितो आहे चीफ इलेक्शन कमीशन, ऐं असांखे पीपल्स पार्टी खे त ख़ुशी आहे ॾाढी। फ़ौज आई आहे ऐं फ़ौज हमेशह जॾहिं बीठी आहे, कॾहिं असांखे मतिलबु फ़ौज में पूरी उमेदु आहे, पुरुमीद आहियूं। ऐं इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ थींदी, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजा वर्कर्स, पंहिंजा जियाला, पंहिंजा वोटर्स कंदी, ऐं इंशाल्लाह तव्हां ॾिसंदो। इलेक्शन खां अॻु में ई ऑफिसनि जूं मुक़ररियूं बदिलियूं कयूं हुयूं आहिनि। IG सिंध हुजे, चीफ सेक्रेटरी हुजे, या चइनी सूबनि जा IGs हुजनि या SSPs हुजनि, छा था सम्झो तव्हां? इहो हिकिड़ो इलेक्शन प्रोसेस आहे, इहो हर इलेक्शन खां पहिरियों थींदो आहे। IG साहिबु, चीफ सेक्रेटरीज़, SPs, SSPs, DC सभु चेंज थींदा आहिनि। उन वारे सां थियो आहे। पीपल्स पार्टी हिकिड़ी अवामी पार्टी आहे, असांजो अवाम जो वोट आहे, अवाम जो मैंडेट आहे। असां वोट असांखे अवाम खां वठिणो आहे, ऑफिसरनि खां न वठिणो आहे। असांखे एतिरा त रखना आहिनि। मुखालिफ़ चवनि था त शिकारपुर ज़िले अंदरि, शिकारपुर शहर अंदरि
अरबनि रुपयनि जी करप्शन थी आहे तरक़ियाती कमनि जे मद में, हाईवे हुजे या रोड्स हुजे, हुन में जेके वर्क आर्डर ॾिना विया आहिनि उन्हनि जा कम ई जारी न थी सघिया आहिनि अमल त हिन में केतिरी सदाकत आहे? असां सभिनि खे दावत ॾियूं था, जो बि करप्शन जो इल्ज़ाम हणे थो अचे, वेलकम कयूं था। एंटी करप्शन हुजे, नैब हुजे, जो बि इदारा आहिनि अचनि शिकारपुर में ॾिसनि असांजे टाइम ते असांजे कंहिं प्रोजेक्ट में करप्शन आहे त बिल्कुलु सवाल जवाबु करनि। प्रोजेक्ट सभु साम्हूं थियनि, जो पननि ते आहे उहो ई शहर में आहे। कोई अहिड़ो प्रोजेक्ट मां दावे सां चई सघां थो असांजे तक में, असांजी कॉन्स्टिट्यूंसी में PS7 में न हूंदो जिथे कोई एॾी मेगा करप्शन थी आहे या कोई इशूज़ आया आहिनि। हा, माण्हुनि जी तवको आहे, माण्हू सम्झनि नथा। ADP जो प्रोग्राम हूंदो आहे 3 सालनि जो हूंदो आहे, माण्हू सम्झनि था, काफ़ी कुझु माण्हू सम्झनि था की बाबा पैसा आया हलिया विया, पैसा रिलीज़ थियण में देरि थींदी आहे, रिलीज़ थींदा बि आहिनि त कोई माण्हू इस्तेमालु न कंदा आहिनि, वेट करंदा 2 किस्तूं 3 किस्तूं गॾु अचनि, त इहो इशू आहे। बट बहरहाल कंहिंखे अगरि इतराज़ात आहिनि बिल्कुलु कोर्ट्स खुलियल आहिनि, इदारा खुलियल आहिनि, एंटी करप्शन जा इदारा, नैब आहे, FI आहे या कोर्ट्स आहिनि, बिल्कुलु करनि, इंक्वायरियूं करनि। जो आहे जंहिं करप्शन कई आहे, असां कॾहिं बि करप्ट माण्हू जी भर न वरिती आहे, जंहिं करप्ट जो बि करप्ट आहे बिल्कुलु सज़ा मिलणी घुरिजे। शिकारपुर शहर में शेख ऐं बिरोही जेको हले पियो टकरार, उनजो ख़ात्मो छो नथो थिए? इन जो असुलु बुनियादी तौर ते छा आहे, छो जहिड़ो थियो आहे इहो? ॾिसो, इहो माण्हू बाग़ी छो आहिनि तव्हां खां, जेको मुखालिफ़ तव्हांजा ॿुधाइनि था त शेख बिरादरी मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां ज़्यादतियूं कंदी आई आहे, इन में केतिरी सदाकत आहे? वाक़ई अहिड़े क़िस्म जूं ज़्यादतियूं थियूं? ॾिसो, जो असांजा मुखालिफ़ आहिनि प्रोपेगेंडा ज़रूरु हलाईंदा, जॾहिं ॾिसनि था की आवाम जो मैंडेट न आहे त अहिड़ा बेबुनियाद इल्ज़ाम ज़रूरु हणंदा। जेसि ताईं इहो बिरादरियुनि जो तकरार जे हवाले सां थियो, इहो बिरादरियुनि जो तकरार न हो, कुझु ज़ाती शख़्सनि जो पाण में जुड़ो हो, जिन खे हिकिड़ो बिरादरी के विच में ज़ोरी घसीटी धकेली हिननि हिकिड़ो बिरादरी ऐं बिरादरियुनि जो जोड़ो ॾेखारियो आहे। इहो हिकिड़ो मामूली झगड़ो थियो ॿिनि शख़्सनि जो, चांहि जी दुकान ते पैसनि जे मथां या कंहिं इशू जे मथां, हिक ॿिए सां ॿई विड़िया, मेड़ी खणी विया, पोइ वरी हिक ॿिए खे हिननि वरी विड़िया। ऐं अफ़सोसनाक वाक़ियो हो कि हिकिड़े शख़्स जी इहो बाबू बिरोही जी डेथ थी हुई, असांखे अफ़सोस आहे हुनजो, मगर इनजो इहो मतिलबु न आहे कि हिकिड़े कंहिं शेख मारियो आहे त इहो पूरी शेख बिरादरी मुलविस आहे। ईअं त महर जुतो ई मज़ारी ऐं भुगटियुनि जा जहिड़ा हलिया आहिनि, कॾहिं बि मुतबर न चाहींदो आहे, कॾहिं बि चङो मुड़ुस न चाहींदो आहे, या कभी जो बि क़ौमनि जा वॾा आहिनि न चाहींदा आहिनि की सभु विढ़नि करनि, त उन्हनि खे घसीटणु कोर्टनि में या बेबुनियाद इल्ज़ाम हणणु ग़लति आहे। असांजा सियासी मुखालिफ़ फ़ाइदो वठंदा आहिनि शइ खां। असां पहिरीं ॾींहं खां असां मज़म्मत कई आहे, असांखे अफ़सोस आहे, निहायत अफ़सोस आहे जो वाक़ियो थियो, हिकिड़ो मतिलबु नौजवान शख़्स जी हिकिड़ी मतिलबु डेथ थी वई हिन हवाले सां। मगर इनजो इहो मतिलबु न आहे की तव्हां ॿियनि ते बेबुनियाद इल्ज़ाम हयो। अच्छा, बाबू बिरोही क़तल केस में जेको ॿुधायो पियो वञे या केस दाख़िल थिया हुया पोइ अदालतुनि जे थ्रू बि, मक़बूल शेख साहब ऐं संदसि पुट जे ख़िलाफ़ु छा था सम्झो त इहे वाक़ई इन केस में इन्वॉल्वमेंट आहे? बिल्कुलु बेबुनियाद आहे। मुंहिंजो सोट फयाज़ महमूद जंहिं ॾींहुं इहो वाक़ियो थियो उन पाण कराची वेठो हो, हिते शहर में हो बि न, ऐं जो इल्ज़ाम लॻो आहे कि मक़बूल शेख साहब ऐं फयाज़ शेख पाण हुते मौक़ा वारदात ते आहे। हुते तव्हां वटि शहर में CCTVs आहिनि, तव्हां वटि हर माण्हू आहे, ऐं शहर जा चङा माण्हू आहिनि। मक़बूल शेख साहब मतिलबु हिकिड़ो मशहूरु पर्सनैलिटी आहे, फयाज़ महमूद जो फर्ज़ंद आहे, त इहो हर माण्हू तव्हांखे ॿुधाईंदो त न ई हुन जहिड़ी शख़्सियत आहे, न ई हुन जहिड़ो किरदारु आहे जो पाण रोड ते बि अहिड़ी हरकत करनि। त मतिलबु बेबुनियाद इल्ज़ाम आहे जो असांजा सियासी मुखालिफ़ जॾहिं सियासी तरीक़े सां असांखे शिकस्त न ॾेई सघनि था त अहिड़े बेबुनियाद वाहियात इल्ज़ाम असां ते हणनि था। अच्छा, शिकारपुर ज़िले में मुख़्तलिफ़ उमेदवारनि सां बि तव्हां जूं ॻाल्हियूं थियूं हूंदियूं, JUI सां जेके तव्हां जूं ॻाल्हियूं हलियूं उन में केतिरे हद ताईं को कामयाबी मिली आहे? NA98 ते राशिद महमूद जेको आहे सूबो त विथड्रा करे वियो PS7 सां, NA198 जे हवाले सां असांखे ॿुधायो त जेके ॻाल्हियूं हलनि पियूं पीपल्स पार्टी ऐं JUI में, उहो किथे? ॾिसो, असां हिते हिकिड़ो इहो पार्टी जो गॾियल फ़ैसिलो हूंदो, असांजो ज़ाती फ़ैसिलो न हूंदो। असां ख़ाली मां PS7 जे हवाले सां ॻाल्हाईंदुमि। असां ऐं असांजी NA जी सीट जे असांजो MNA जो उम्मीदवार मीर आबिद भयो साहिबु आहे, ऐं PS7 ते इम्तियाज़ अहमद शेख साहिबु आहे। असां जिथे बि अपील कई आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जे लाइ कई आहे, ऐं अगरि कंहिं सां मथे ॻाल्हाइणो आहे कंहिं सियासी पार्टियुनि सां, पार्टी लीडरशिप जो फ़ैसिलो हूंदो, पार्टी लीडरशिप जी हिदायत हूंदी त ॻाल्हि थींदो, न त असांजो वोट ऐं असांजी महिनत पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जे लाइ हूंदी। आवाम जो हिकिड़ो सुवालु आहे त
पीपल्स पार्टी पारां जेको NA 198 ते उमेदवार नामज़द कयो वियो आहे मीर आबिद हुसैन भयो साहब ऐं PA 7 ते इम्तियाज़ शेख साहब, इन्हनि खे गॾियल तौर ते असां कंहिं वर्क वारे हंधि नाहे ॾिठो, इन में छा आहे? छा इहा बि बिल्कुलु बेबुनियाद ॻाल्हि आहे। तव्हांखे ख़बर हूंदी 2-3 ॾींहं कोर्टनि जी स्क्रूटनी जो इशू हो, असां बि ऐं मीर साहब बि पाण कोर्टनि जे हवाले सां हुनजो फॉर्म जो इशू थियो पहिरियों। अल्हम्दुलिल्लाह असांजो इशूज़ मसइला हल थी विया आहिनि। त हाणे 2-3 ॾींहंनि में ॾिसंदो प्रोग्राम शहर में बि ऐं ॿारड़ी में बि असां गॾियल प्रोग्राम हूंदा ऐं कैंपेन बिल्कुलु गॾु कंदासीं। मगर तक वॾो थी वियो आहे, किथे इम्तियाज़ साहिबु हूंदो, किथे मीर साहिबु हूंदो, किथे आबिद ख़ान हूंदो, किथे मां हूंदुमि। वर्क असांखे पार्टी जी कैंडिडेट्स लाइ करणी आहे, भले मीर साहिबु हुजे या असां हुजूं, असां बिल्कुलु गॾियल हूं। ऐं तव्हां ॾाढो जल्दी ॾिसंदो पार्टी जा सभु उमेदवार गॾियल प्लेटफॉर्म ते। मीरानी साहिब बि हूंदा, सुमरा साहिब बि हूंदा, अकील साहिबु, डॉक्टर यूनुस साहिबु, मक़बूल साहिबु, पंहिंजे तक जे हवाले सां जेतिरा बि असांजा सियासी एलाइज़ आहिनि सभु गॾु हूंदासीं इंशाअल्लाह। अच्छा, शिकारपुर ज़िले में ग्रेड अलायंस बि चूंड विरे पई तव्हां सां, जतोई ॿाहिरि बि विढ़नि पिया, छा था सम्झो स्विप कंदी पीपल्स पार्टी खे ग्रेड अलायंस? ॾिसो, ग्रैंड अलायंस तव्हांजी थी न तव्हांजो हुते महर साहिबनि GDA जी टिकट भराई आहे, जितोई साहिबनि आज़ाद उमेदवार थी आया आहिनि। त तैमूर पठान पाण GDA जे हवाले सां आयो आहे। त अञा ताईं हुननि जो कोई इतिहाद न थियो आहे, पाण खे ख़बर न अचनि। हुते महर ऐं जितोई साहिब पाण में इलेक्शन विढ़नि पिया, त इतिहाद जी ॻाल्हि ई ख़तमु थी वई। इतिहाद जी ॻाल्हि ई ख़तमु थी वई हुते। अवाम खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो असांजे प्रोग्राम जे मार्फत? असां आवाम खे इहो मैसेज ॾींदासीं, तव्हां इलेक्शन जे हवाले सां मैसेज हूंदो कि 25 जुलाई ते वधि में वधि शिरकत करनि ऐं अहिड़ी पार्टी खे वोट ॾियनि जिन में उमेद बि रखी सघनि था। ऐं सिंध जी पार्टी खे करनि। पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे सिंध जी जंहिं हर तक तो उमेदवार उथारिया आहिनि। बाक़ी इहे सियासी माण्हू कॾहिं कहिड़ी पार्टी में आहिनि, कॾहिं कहिड़ी पार्टी में आहिनि, कॾहिं कहिड़े अलायंस में आहिनि, अॼु आहिनि सुभाणे न आहिनि। पंहिंजो वोट अहिड़ी पार्टी खे ॾियण जो अॼु आहे, कल्ह बि आई ऐं हमेशह रहंदी, उहा सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। वॾी महिरबानी फराज़ शेख साहिबु। नाज़रीन, PP अॻवान फराज़ शेख साहिब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। पंहिंजे मेज़बान रहीम लाड़के खे ॾींदा ईंदड़ प्रोग्राम लाइ इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।